मां पंहिंजे घरां राज़ ख़ुशीअ सां निकिती आहियां। जानीअ सां पसंदि जो पनो कयो आहे कोर्ट में। मुंहिंजे वज़ में जानीअ जूं ॿ भेनरूं अगवा करे विया आहिनि। मुख्तियार, फरीद, गुलहसन, इतू ऐं क़ाइम, आसिफ, सफ़र। उन्हनि खे राति जो पुलिस छॾायो आहे। असांखे धमकियूं था ॾियनि मौत मारे त तोखे ऐं तुंहिंजे मुड़ुस खे 15-12 ॼणनि जी तबे तव्हांखे मारींदासीं ऐं सॼी बिरादरी जा माण्हू छॾिया अथनि। उहे असांखे हथियार खणी ॻोल्हींदा था वतनि। असां हींअर बि भिरिया में आहियूं। केॾीमहिल बाग़ में था लिकूं, केॾीमहिल केलनि में था लिकूं। जेके बि आसूअ फार्म जमो कराया, सर्टिफिकेट जमो कराया आहिनि, सभु कूड़ा आहिनि। ऐं मूं मेडिकल जी दरख़्वास्त ॾिनी आहे। मुंहिंजी 19 साल उमिरि आहे। मुंहिंजे वॾे भाउ जी 30 साल उमिरि आहे। असां 3 भेनरूं पाण में आहियूं। मूंखां नंढी भेण जेका आहे उनजी 14 साल उमिरि आहे। उनजो सर्टिफिकेट छो कोन जमो करायो अथई। ऐं मुंहिंजे निकिरण खां 2 ॾींहं अॻिड़े ई मूं ॾे मुंहिंजे भाउ फ़ोन कई त जानीअ खे चवीसि त 2 लख मूंखे ॾिए। मूं जानीअ ॾे फ़ोन कई, जानीअ 2 लख ॾिनसि। वरी मूं ॾे उन खां बाद में फ़ोन कयईं त मूं ॾे जानीअ अकाउंट में 2 लख मोकिलिया आहिनि। असद नालो अथसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।